औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजे इन समाज में, असांजे माशरे में काफ़ी बुरायूं शामिल आहिनि, पर उन खां गॾोगॾु कूड़ बि उन्हनि बुराइनि में सर फ़हिरिस्त आहे, जेको गुनाह कबीरान में शामिल आहे, वॾे गुनाहनि में शामिल आहे। असांजे माशरे खे तमामु घणो नुक़सान बि रसाए थो। पर ही जेको गुनाह आहे उन ते थोरो तजज़ियो वठंदासीं ऐं पंहिंजो तजज़ियो उन ते ॾींदुसि। दोस्तो, उन खां पहिरियां जेके बि नवां दोस्त शामिलु थिया आहिनि उन्हनि खां रिक्वेस्ट आहे त चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं घंटी जे बटन खे प्रेस कनि, जीअं हर मुंहिंजी नई वीडियो अव्हां ताईं बआसानी पहुची सघे। दोस्तो, चवंदा आहिनि त कूड़ जेको आहे सो उहो जो को पेर कोन्हे। उर्दू में हिकिड़ी चवणी बि आहे त झूठ के पाँव नहीं होते। अहिड़े नमूने सां कूड़ जेको आहे सो हवा में छॾियो वेंदो आहे। हर शइ जेका तामीर कई वेंदी आहे या का बि शइ बिल्डअप कई वेंदी आहे त उन जो बुनियादु रखियो वेंदो आहे, पर कूड़ जो को बुनियादु कोन्हे। हिकिड़े कूड़ खे लिकाइण जे लाइ हज़ारे कूड़ ॻाल्हाइणा पवंदा। ऐं दोस्तो, के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि पाण खे सेव करण जे लाइ, पाण खे महफ़ूज़ करण जे लाइ, पाण खे बचाइण जे लाइ ॻाल्हाईंदा आहिनि। पर के अहिड़ा कूड़ हूंदा आहिनि जेके लीला फिला ॻाल्हाया वेंदा आहिनि। उन्हनि जी का अहमियत कोन हूंदी आहे, उन कूड़ ॻाल्हाइण जी का वजह न हूंदी आहे। पर असां वटि रोज़मर्रा जी ज़िंदगी में ईअं शामिलु थी वियो आहे कूड़, जहिड़ो कर असीं उनखे ख़ुराक जीअं वापराईंदा आहियूं। अक्सर फ़ोननि ते जेको कूड़ ॻाल्हायो वेंदो आहे। हमरा हिकिड़ी जॻह ते वेठो हूंदो आहे, ॿुधाईंदो आहे ॿी जॻह ते आहियां, या किथे के मीटिंग्स में या कंहिं अहिड़ी जॻह ते कंहिंजो वेट कयो वेंदो आहे त उहो बार बार कूड़ ॻाल्हाईंदो आहे, लीला फिला। त हवा निकिरी आयो आहियां, फिलाणी जॻह ते आहियां, 10 मिंट में पुॼण वारो आहियां, 5 मिंट में पुॼण वारो आहियां, पर हू हमरा उते ई मौजूदु हूंदो आहे, या निकितो बि कोन हूंदो आहे। ऐं पोइ उन खां पोइ बार बार फ़ोन ईंदा वेंदा आहिनि। जीअं फ़ोन ईंदा वेंदा आहिनि तीअं हू कूड़ ॻाल्हाईंदो वेंदो आहे। हाणे फिलाणी जॻह ते पुॻो आहियां, हाणे फिलाणी जॻह ते पुॻो आहियां। अहिड़े नमूने सां असां वटि कूड़ जेको आहे अक्सर ॻाल्हायो वेंदो आहे, पर असांखे उनजो अंदाज़ो कोन्हे त असीं छा पिया करियूं, असीं छो कूड़ ॻाल्हायूं पिया, का बिला वजह जेको कूड़ ॻाल्हायूं पिया। इहे अक्सर जेको आहे सो असां वटि अहिड़ा कूड़ ॻाल्हाया वञनि था। ऐं हिकिड़ा जेके आहिनि कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि पाण खे बचाइण जे लाइ, या पाण खे ॾेती लेती जे लिहाज़ खां ॻाल्हाईंदा आहिनि। कंहिंखे पैसा ॾियणा हूंदा आहिनि ॾटो हणी छॾींदा आहिनि। अब वरी जेको कूड़ ॻाल्हाइणो को उनखे गिला ॾींदो या पैसनि जो चवंदो आहे, या कंहिं अहिड़े सौदे जे बुनियाद ते चवंदो आहे त हू ॾटो हणी छॾींदा आहिनि। सो इहे सभु ॻाल्हियूं ग़लति आहिनि। उन खां पोइ कोर्टनि में असां वटि जेके वकील साहिबान आहिनि, आउं कंहिंजी तज़लील करणु कोन थो चाहियां, पर जेका हक़ीक़त आहे उहा बयानी ज़रूरु कंदुसि। मूंखे कंहिंजो डपु ॾाह कोन्हे। आउं पाण कोर्टनि में रुलियो आहियां, मूं पाण जेको आहे सो कई केसिस जा सामना कया आहिनि, पर वकील साहिबान जेको आहे सो पंहिंजो केस ठाहींदा आहिनि पंहिंजे क्लाइंट खे जेको आहे सो बचाइण जे लाइ। उन में इहो कोन ॾिसंदा आहिनि त असांखे छा लिखणु खपे, असांखे कहिड़े बुनियाद ते केस ठाहिणु खपे। हक़ीक़त में केस त उहो ई ठहंदो आहे जेको हक़ीक़त हूंदो आहे। जेके हक़ीक़ी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उहे ई जेके आहिनि उन केस में शामिलु कयूं वेंदियूं आहिनि, पर असां वटि ईअं कोन्हे। अवी पाण असांजे माशरे में रहो था, अव्हांखे इन ॻाल्हि जी ख़बर आहे, को लिकियलु छुपियलु कोन्हे। घणा तणा जेके आहिनि 80% जेके माण्हू असां वटि कोर्टनि में जेको आहे सो हली करे उन्हनि पंहिंजो तजुर्बो उतां हासिलु कयो हूंदो। दोस्तो, ऐं हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे मीरप्रकाश जो बार में, जेको आहे सो वीचारो सुठो वकील आहे, हू मुंहिंजो दोस्त आहे। ऐं
यासिर जी ॻाल्हि कंदुसां, जेको डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर जे ॿाहिरि वीचारो दरख़्वास्तूं लिखंदो आहे ऐं रजिस्ट्रियूं कराईंदो आहे, ॿियूं जेके डॉक्यूमेंटरियूं आहिनि उहे वीचारो हुते कंदो आहे। पर हुन कोर्ट में जेको आहे सो न उहो वेंदो आहे, न ई कोर्ट जो इहो प्रोसेस हलाईंदो आहे। हुनखे मूं चयोसि बाबा तूं अहिड़ो सुठो वकील आहीं, क़ाबिल वकील आहीं, तूं चई हिन जो निज़ाम ई अहिड़ो पियो हले, उनजे करे जेको आहे सो आऊं इन्हनि ॻाल्हियुनि खां परे रहंदो आहियां ऐं इहा हक़ीक़त ते मुबनी आहे। सो असां वटि जेके आहिनि घणा तणा केसिस इन ते हूंदा आहिनि ऐं माण्हू जेको आहे सो पैसनि ते ख़रीद करे ॾींदियूं आहिनि। काफ़ी हींअर जेके आहिनि हाल ई में इन ॻाल्हि जे हिसाब सां जो असांजी सुप्रीम कोर्ट जेका बाला आहे, क़ाबिल इज़त जेका कोर्ट आहे ऐं पूरी दुनिया में हुनजी इमेज बि आहे, त इन ॻाल्हियुनि ते नोटिस बि वरिता आहिनि ऐं काफ़ी उन मां अचीव बि कया आहिनि। पर आऊं उन्हनि वकीलनि ते तनक़ीद ज़रूरु कंदुसि जेके इहे कूड़ लिखंदा आहिनि ऐं उन बुनियाद ते पंहिंजा केसिस ठाहींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त सच ते बीठो नच। सच में जेका ताक़त ऐं कुवत जेका रखियलु आहे उनखे अॼु ताईं केरु हाराए कोन सघियो आहे। असां पंहिंजो माज़ी जेकॾहिं पुराणा इस्लामी लिहाज़ खां ॾिसंदासीं त या उनखां अॻे बि ॾिसंदासीं जेके नबी सगुर आया त उन्हनि वॾियुनि कुवतनि खे जेको आहे सो टक्कर ॾिनी ऐं उन्हनि खे शिकस्त ॾिनी, सिर्फ़ु सच ऐं हक़ जे बुनियाद ते। अहिड़े लिहाज़ खां जेको आहे सो आऊं पंहिंजे दोस्तनि खे इहा ई तलक़ीन कंदोसां त उहो हक़ ऐं सच ते अचनि। कूड़ जे बुनियाद ते का शइ तामीर कोन कई वेंदी आहे ऐं कूड़ जे मज़ा का शइ हासिलु कोन कई वेंदी आहे। दोस्तो, इन कूड़ खां पासो करियो ऐं हक़ ऐं सच ते अचो। सच जी ॻाल्हि जेका आहे सा ईअं जेको आहे सो पंहिंजे ज़िंदगी में शामिलु करियो। कहिड़ी बि वॾी अॻियां कुवत हुजे पर सच अव्हांजी ज़ुबान ते ईअं हुजे जीअं अव्हीं पाणी पींदा आहियो। दोस्तो, अचो त पंहिंजे मुआशिरे खे सच ऐं हक़ जे बुनियाद ते क़ाइमु करियूं ऐं हक़ीक़त ते हलूं। दोस्तो, इहो ई अॼु जो मैसेज आहे। इन मज़ा पिरायूं ऐं हक़ीक़त ते मुबनी ही जेका पंहिंजी ज़िंदगी आहे, पंहिंजो जेको समाज आहे, उन खे क़ाइमु करियूं। दोस्तो, जेके बि नवां जेके दोस्त शामिलु आहिनि उन्हनि खे आऊं रिक्वेस्ट कंदुसि त हीउ मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे, इन खे सब्सक्राइब करियो ऐं घंटी जे बटन खे प्रेस करियो जीअं हर मुंहिंजी नई वीडियो अव्हां ताईं बआसानी पहुची सघे। अस्सलाम वालेकुम दोस्तो।